न्यूज़ सईदाबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर वर्कर ऐं तालके सईदाबाद के सदर अब्दुल गनी मेमण CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी हैदराबाद वारे जलसे जी आजिया करियूं था ऐं पूरी सिंध जिया तालके न्यूज़ सईदाबाद मां बि सवेगारियुनि ऐं हज़ारे वर्करनि सां हैदराबाद जलसे में शिरकत जो ऐलान करिया थो। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे अवाम जी ख़िदमत कई आहे। हालिया बदलियाती इलेक्शन खां पोइ तमामु घणियूं स्कीमूं मिली रहियूं आहिनि। न्यूज़ सईदाबाद टाउन खे हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी असां वटि शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी अमानत आहे, जंहिंजी हिफ़ाज़त असां पंहिंजी जान खां बि वधीक कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी वालदा मोहतरमा बेनज़ीर वांगुरु कॾहिं बि हैदराबाद डिवीज़न ऐं मटियारी ज़िले जी अवाम खे नज़रअंदाज़ न कयो आहे। सदस्य हैदराबाद वारो जलसो मोहतरमा बेनज़ीर जे 1995 वारे जलसे जी यादि ताज़ा करे छॾींदो। इतलाउ मूजिब मटियारी ज़िले मां MNA मखदूम जमील ज़मा, MPA मखदूम महबूब ज़मा, MPA मखदूम फ़खर ज़मा, ज़िले सदर अली हसन शाह जे काफ़िलनि खां अलावा हर तालके जी UC मां जुदा जुदा हज़ारनि जी तादाद में वर्कर हैदराबाद जलसे जूं तयारियूं करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची